दे हवाला कारे दिखतो हां। अड़े पुट तू अरे उस्ताद तू पुट दे आले वाले ते छा तो करी भला? जी सही अल्हम्दुलिल्लाह पढ़ी लिखी मेहनत कई से कामयाब थी हो, पुलिस ऑफिसर थी हो। यो कोसो हाणे ते खून जो जी इन्वेस्टिगेशन हले थी, तव्हांजा वॾा वार ॾिसी मांखे शक पए थो तव्हां इहो खून जमा कयो आहे। पुट वारन जो खून से कहिड़ो तालुक आहे? इहे ई त ॻाल्हि मां तव्हांखे सम्झाईंदो हुयमि त पढ़ाई जो वारनि सां कहिड़ो तालुक हूंदो। तव्हां बार बार चवंदा आहियो भई वार कटाया वार कटाया वार कटाया। सर गाड़ी भी चोरी जी लगी। गाॾी बि चोरी जी आहे। कागज़ काथे थी? पुट कागज ते घर रखी आयो आहियां। मां तोखे इहो चवंदो हुयुमि क्लास में तुंहिंजो होमवर्क घर पियो पोइ तूं मंदो ई कोन हुयो न। हाणे इज़त सां गाॾी जा कागज़ ॾियां न गाॾी चालान कंदुमि। उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर यार मां खून नाहे कयो। मांखे इहा पक आहे खून तो ई कयो आहे। पुट इहो वरी कीअं? क्लास में तू चवंदो आहे न मरदम मरदम मरदम, हाणे असांखे त न मारी कंहिं गरीब खे मारे विझो हूंदई। गजब बेइज्जती।